अस्सलाम वालेकुम। टीयर न्यूज़ ख़बर शामिल करियूं था दाबेची खां। दाबेची वासियुनि जो बासर जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब दाबेची में दाहूं। इन मौक़े ते साले मोहम्मद कलमती, नूर मोहम्मद कलमती, उमर कलमती ऐं ॿियनि साफ़ियुनि अॻियां दाहींदे इल्ज़ाम मड़ींदे चयो त कराची वासी अली रऊफ़ शेख असांजे ॻोठ जी ज़मीन ते कब्ज़ो करे हथियारबंद माण्हू बीहारे छॾिया आहिनि, जेके वक़्तन बवक़्तन जदीद हथियारनि जी नुमाइश करे इलाइक़े में ख़ौफ़ वारी सूरतहाल पैदा करे रहिया आहिनि। जॾहिं ते असांजी ज़मीन जो केस कोर्ट सगूरी में हलंदड़ आहे, पर उन जे बावजूदि असांखे हरासा कयो पियो वञे, जंहिं सबबु असीं सख़्तु परेशानी जो शिकार आहियूं। हिननि एसएसपी ठट्टो ऐं वस वारनि खे अपील कंदे चयो त फौरी तौर बासरनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे खेनि तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। असांजो कब्ज़ो न आहे, पर असांजो ॻोठ आहे जंहिंमें असीं वेठा आहियूं। उहो ॻोठ असांजो नजाइज़ कब्ज़ो थियो आहे, जेको फ़िलहाली करणु चाहिनि था। असां हुन पंहिंजे ॻोठ जी अदालत आलिया अदालत में इहा असां रिक्वेस्ट कई आहे। असां हुते विया आहियूं, असांखे दाख़िल हले पियो, तक़रीबन हुनखे 12 महीना थी विया। हाणे मौजूदु हींअर अॼु सुभाणे हुन रऊफ़ वारी गुंडा अंदर नामालूम माण्हू आया आहिनि, जेके रपीटर बंदूकूं फिलहाल खणी असांजे मुराद अली ॻोठ मथां ऐं पंहिंजे गुलाम कादर जे घर मथां आंदा फेरिंग कई आहे। उहो ॻोठ ऐं पंहिंजो गुलाम कादर उन ई ॻोठ में वेठल आहे, मुराद अली उन ई ॻोठ में, असांजो ॻोठ उन ई ॻोठ में आहे जेको रिपोर्ट शाहिद समूह टीएन न्यूज़ दाबेची।